बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग द फ्रंट पेज। आऊं हैं लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब, अॼु असीं चाहियूं था त अहम ख़बरूं तव्हां जेको असांजे नाज़रीन ताईं पहुचायो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इक़्तिदार में आई आहे त हिकु लफ़्ज़ हू कंटिन्यूअसली मुसलसिल इस्तेमालु कंदा पिया अचनि त जेकी जॾहिं हू हुकूमत में हुया त हू पंहिंजी ऑपोज़िशन पार्टी जे लाइ चवंदा हुया त उन्हनि खे NRO खपे। ऐं अॼु बि जॾहिं हू जेको आहे मीडिया टॉक करे रहिया हुया पंहिंजे जेको आहे सभिनी सां, त हुननि इहा ॻाल्हि कई त जेकी जॾहिं ही हुकूमत में हुया उन वक़्त जी जेकी ऑपोज़िशन पार्टी हुई यानी त PMLN, ऐं हाणे उहा इक़्तिदार में अची वई आहे त हू हुकूमत में इन जे लाइ आया आहिनि छो त हुननि खे NRO खपे पियो। आख़िर इहा NRO कहिड़ी बला आहे जमाली साहब? अव्हांखे जेको आहे तफ़सीली नवाले सां ॿुधाईंदा त छा हर सियासतदान खे NRO खपंदो आहे, ऐं आख़िर NRO जी एतिरी अहमियत छो आहे जो असीं हर सियासतदान जे मुंहं मां NRO जी हवाले सां ॻाल्हि जेको आहे यकीनन ॿुधंदा ई ॿुधंदा आहियूं। ॿिए तरफ़ जेकॾहिं असीं मुआशी सूरत हाल जी ॻाल्हि कयूं त नाज़रीन, डॉलर जेको आहे उहो हर ईंदड़ ॾींहं ते जेको आहे उनजी ऊंची जेको आहे लहर थिए पई, हू मथे हलियो वञे पियो। उन हवाले सां वरी असीं प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त डॉलर जे मथे वञण सां छो पियो वञे जॾहिं हुकूमत हर शर्त जेको आहे IMF जी मञे पई, तॾहिं बि मईशत जे हवाले सां का स्टेबिलिटी असांखे नज़र छो न पई अचे। सो बहरहाल शुरूआत कयूं था त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके चेयरमैन आहिनि इमरान ख़ान साहब, उहे NRO जी ॻाल्हि कनि पिया त ऑपोज़िशन जेकी हाणे हुकूमत आहे यानी त PMLN, उन्हनि ते मथां जेके केसिस हुया हू आया ई इक़्तिदार में इन जे करे जीअं हू पंहिंजा केसिस ख़तमु कराए सघनि। सो ॿियो जेको नैब कानून में तरमीमूं थियूं आहिनि उन हवाले सां बि ॾाढो तहरीक इंसाफ़ मायूस नज़र अचे पई। थोरी देरि अॻु ई जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा चेयरमैन इमरान ख़ान साहब चई रहिया हुया त इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं नैब कानून में जेके हिननि तरमीमूं कयूं आहिनि इन्हनि खे जेल में विझणु खपे। हू का उमेदु कनि पिया अदालतुनि मां त हू नैब कानून में जेके तरमीमूं थियूं आहिनि उन्हनि जो जल्द खां जल्द नोटिस वठे। सो पहिरियों शुरू कयूं था NRO जी ॻाल्हि। इमरान ख़ान साहब, जमाली साहब, असीं ॾिठो आहे हर भेरे जेको आहे हू कंदा आया आहिनि त जेके बि जंहिंजे हू मुखालिफ़त कनि था त हू उन्हनि खां जेको आहे NRO घुरनि पिया, ऐं हाणे बि जेकॾहिं ही हुकूमत आई आहे इक़्तिदार में त उनजो मक़सदु NRO हासिलु करणु आहे। सो व्हाट इज़ दैट NRO? ॾिसो, इमरान ख़ान साहब जो इहो हिकिड़ो ई मसइलो हुयो। जॾहिं हू कंटेनर ते तक़रीरूं कंदो तॾहिं बि साॻी ॻाल्हि कंदो हुयो, जॾहिं हू मुल्क जो वज़ीर आज़म थियो तॾहिं बि साॻी ॻाल्हि कंदो हुयो, ऐं जॾहिं हाणे हू हुकूमत में न आहे तॾहिं बि साॻी ॻाल्हि करे रहियो आहे। हाणे सवालु इहो आहे त एतिरी जुरत पैदा करे इमरान ख़ान ऐं इहो ॿुधाए त कहिड़े पॉलिटिकल पार्टी जे अॻुवान हिन खां NRO घुरियो आहे। ॾिसो, हिकिड़ो स्वीपिंग स्टेटमेंट कंहिंजे बारे में बि ॾियण त पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग नून या JIU फे इहे असां खां NRO पिया चाहिनि त हाणे पोणा 4 साल इमरान ख़ान साहब हुकूमत में रहियो। पोणा 4 सालनि में 2 दर्जन खां वधीक पॉलिटिकल अॻुवान जेलनि में विया। हिकिड़ो बि केस जंहिं नैब जी हू ॻाल्हि करे रहियो आहे उहो हुन ते प्रूफ न कराए सघिया। जेतिरा बि एलिगेशन्स आहिनि उन मां हिकु बि एलिगेशन जी साबिती अदालत में न थी सघी आहे। हिन खे छो जो पंहिंजी कारकर्दगी ॿुधाइणी न आहे, हिन खे इहो ॿुधाइणो न आहे त पाकिस्तान में ही महांगाई जो तूफ़ान छो आयो, हिन खे इहो ॿुधाइणो न आहे त कहिड़ा हिन जी बैड गवर्नेंस जे करे जवाब ॾेई रहिया आहिनि न त जेको असां IMF जे प्रेशर अंडर न आयासीं, पेट्रोल असीं वधायूं न, पैसा रखियल हुया, जेकॾहिं असां उन्हनि जी हिकु लम्हे जे लाइ ॻाल्हि मञे छॾियूं जेकी उहे करे रहिया आहिनि त पोइ जॾहिं हिननि खे हुकूमत मिली हुई PTI खे त उन वक़्तु पेट्रोल जो अघु हुयो 85 रुपए लीटर, ऐं डॉलर जेको हुयो उहो हुयो 170 रुपए खां 117 रुपए जे दरमियान। हिननि जे दौर में 55 खां 60 रुपयो पेट्रोल ऐं डीज़ल ते वधियो, ऐं अहिड़े तरीक़े सां 70 खां 80 रुपयो डॉलर जी फ्लक्चुएशन इमरान ख़ान जी हुकूमत में आई। IMF खां सभ खां वधीक कर्ज़ वठण वारो इमरान ख़ान जी हुकूमत। जेतिरा पाकिस्तान ठहण खां पोइ कर्ज़ वरिता विया आहिनि हिन मुल्क में, उन्हनि सभिनी खे जेकॾहिं मिलाए करे उन सभिनी कर्ज़नि खे यानी 60 साल जे कर्ज़े खे असां जेकॾहिं मिलायूं त उहो इमरान ख़ान जे हिन 3.5 साल में एतिरा कर्ज़ वरिता विया। यानी उनजे पंहिंजे वज़ीर जेको नाणे वारो पहिरियों हुउसि उनजे वात मां इहो निकिरी वियो त 80% न 77% या 75% हुन ॿुधायो त इहे असां इंक्रीज़ कयो आहे कर्ज़ु।
त हाणे ही जेके सिर्फ़ु ॻाल्हियूं करण जा मास्टर आहिनि, ही ज़बानी कलामी मां त शायदि तव्हांखे यादि हूंदो त चयो त जेकॾहिं का सुठी फिल्म ठाहिणी हुजे त उनजो स्क्रिप्ट राइटर इमरान ख़ान खे करणु घुरिजे, त हू उन में एतिरा मिर्च मसाला एक्चुअल विझंदो जो ॾिसंदड़नि खे उन में मज़ो ईंदो आहे ऐं उहो ख़ुशी सां टिकट वठंदा ऐं उहा फिल्म जेको आहे सुपरहिट थी सघे थी। ऑन ग्राउंड असां पाकिस्तानी सियासत जी ॻाल्हि कयूं त PTI जी सॼी क़यादत खे मिलाए करे हिकिड़ी बि हिन मुल्क खे अहिड़ी पॉलिसी न ॾिनी जंहिंखे असां साराह जोगी पॉलिसी चऊं। हिकिड़ो बि हिननि जो अहिड़ो क़दम न हो जंहिंखे असां चऊं त इहो अवामी फ़िलाह जो क़दम हुयो। हिननि माण्हुनि खे फ़क़ीर बणाइण जी कोशिशि कई ऐं उन लाइ बि वरी जेकी मदद वरितऊं उहो सैलानी ट्रस्ट जेको वेलफेयर आहे त उन जा दस्तरखान किथे किथे लॻाइजनि, उन्हनि जा कैंप किथे लॻाइजनि। ही जेको टाइम आहे यानी 2 या 3 महीना इहो त जेके बि हिन वक़्तु महांगाई थींदी, पेट्रोल वधंदो, डॉलर जी फ्लक्चुएशन आहे, इहो त 100% इमरान ख़ान जे ई खाते में विझणु घुरिजे, छो जो उन जी जेके IMF सां मुआइदा थियल आहिनि उन ते हर सूरत में हुकूमत काई बि अचे आहे उनखे अमल करिणो पए। हाणे असां हिन हुकूमत जी असां कारकर्दगी जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त उहो नेक्स्ट 6 महीननि खां पोइ ॻाल्हाईंदासीं, छो जो जेके इहे इफेक्ट पइजी चुका आहिनि इन्हनि इफेक्ट खे त कोई बि ख़तमु कान थो करे सघे। जमाली साहब, हिन हुकूमत 2-3 महीननि में पेट्रोल खे जेको 3 दफ़ा वधाए छॾियो आहे त परफॉर्मेंस ते त हाणे ॻाल्हाइण न पियो। 287 रुपए जो IMF सां हिननि जो एग्रीमेंट आहे त हिन हुकूमत खे अञा वधाइणो आहे। ॾिसो हे त इंटरनेशनल मार्केट में $10 $8 घटि थियो आहे बैरल, त इन करे इहो प्रेशर रुकिजी वियो। न त जेकॾहिं इहो पैसा घटि न थियनि इंटरनेशनल मार्केट में त हिन वक़्तु यानी हे जेकी 1 तारीख़ अचण वारी आहे, 30 तारीख़ खां पोइ जीअं वधंदो आहे त इन में वरी 15 खां 20 रुपए जो इज़ाफ़ो थियणो हुयो। हाणे मूंखे न आहे ख़बर त जेकॾहिं इंटरनेशनल मार्केट में डॉलर अञा जो फ्यूल जे हवाले सां डॉलर हुनजो फ़ी बैरल जो रेट किरे थो त हीअ हुकूमत उनखे पेट्रोल खे घटि कराए थी या साॻी सस्टेनेबिलिटी करे पुराणो बैकलॉग जेको आहे बरक़रार रखे थी, उनजी मूंखे फ़िलहाल ॼाण कान्हे। पर मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त IMF सां जेके एग्रीमेंट आहिनि, IMF सां त छा दुनिया जे कंहिं बि मुल्क सां थियल एग्रीमेंट खे तव्हां काई बि अचण वारी हुकूमत विड्रॉ नथी करे सघे, उहे इंटरनेशनल एग्रीमेंट हूंदा आहिनि। ऐं हाणे IMF जो प्रोग्राम जो छा हाल आहे, छा उहो बहाल थियण वञे पियो, छो त नाणे वारी वज़ीर त इहो इशारो ॾेई छॾियो आहे त 2-3 ॾींहंनि में शायदि थिए, ऐं इहो बि हुननि बयान ॾिनो आहे त IMF जो जेको आहे पघार वधाइण सां को बि तालुक़ न आहे, त छा उहो टैक्स एग्ज़ेप्शन जी बि ॻाल्हि कनि। इन में को शक न आहे त पघारूं वधाइण ऐं न वधाइण इहो हुकूमत जो इंटरनल इशू हूंदो आहे ऐं कुझु असांजा असल में नॉन एक्सपर्ट्स जेके पघारुनि जे बारे में ॻाल्हियूं कंदा आहिनि। पघारनि सां IMF तव्हांखे कॾहिं मना कान कंदी आहे त उन में इंक्रीज़ केतिरी हद ताईं थियणी आहे, केतिरी हद ताईं न थियणी। हो सिर्फ़ु हिकिड़ी शइ फिक्स कंदा आहिनि त जेको हू कर्ज़ ॾेई रहिया आहिनि उन जे रिटर्न जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि। उहे सभ खां जेको सवलो तरीक़ो आहे उहो आहे पेट्रोल। ॿियो सवलो तरीक़ो आहे बिजली जो अघु वधाइणु। त हू उन जी फ्लक्चुएशन जॾहिं बि उन्हनि जा मुज़ाकरा थींदा आहिनि त हुननि जे एजेंडा में इनकम खे वधाइण जा कहिड़ा रस्ता हूंदा आहिनि। पेट्रोल त वधाइनि पिया न, प्रोग्राम बहाल थियण जे पोयां छा कारण आहिनि? ॾिसो, जॾहिं तव्हां पंहिंजे पूरी मुआदे ते दुरुस्त अंदाज़ में अमल दरामद कंदा आहियो त हिकिड़ो टेम्परेरी तव्हांखे रिलीफ ॾियण जे लाइ हू हिकिड़ो वक़्ती जंहिंखे चइसि त हुननि ऐलान करे चुका हुया, पर उन जी पैसा रिलीज़ थियण में छो जो हुननि जा प्रोसीजर्स आहिनि, ज़ाहिर आहे बिलियंस ऑफ डॉलर्स हूंदा आहिनि, उन जा प्रोसीजर इनखे असां प्रोसीजरल टाइम चई सघूं था त उन में देरि थी रही आहे। बाक़ी IMF राज़ी थी चुको आहे त हिन हुकूमत जे हिन पेट्रोल ऐं बिजली जे अघु वधाइण खां पोइ इन्हनि खे कर्ज़ ॾियण लाइ तयारु थी चुको आहे। हालात वाकई में क्रिएट थी विया आहिनि जो असां बि फिरी जेको आहे पेट्रोल ऐं महांगाई ते अचूं पिया, पर ही जेकी नैब कानून में तरमीमूं थियूं आहिनि उनजो जेको रिएक्शन पियो अचे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां या असांजे पाकिस्तान जे सदर जे पारां त हू साइन न पिया कनि, अप्रूव न पिया कनि, त छो उनजे पोयां जेको आहे छा कारण आहिनि? छा नैब कानून में तरमीमूं करणु जेके आहिनि उहे लाज़मी हुयूं, ऐं जेकॾहिं हा त उनजे पोयां छा कारण आहे? ऐं तहरीक इंसाफ़ जो जेको रिएक्शन अचे पियो बजा आहे? नैब जो ट्रैक रिकॉर्ड ॾिसूं त नैब अञा ताईं का अहिड़ी इंक्वायरी कंहिंजे बारे में न कई हुई जंहिंखे असां साराह जोगी कार्रवाई चऊं। नैब जे ख़ौफ़ जे करे मां सम्झां थो त बिज़नेसमैन तबिको ऐं ख़ासि तौर ते वरी जेको सरकारी तबिको आहे यानी जंहिंखे असां कामूरा चवंदा आहियूं, उन्हनि में हिकिड़ी पैनिक हुई, ख़ौफ़ हुयो। उन पैनिक जे करे मुल्क में इकोनॉमी जो जेको सर्कल हो उहो बि मुतासिर थी रहियो हुयो। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त आबाद जे प्लेटफॉर्म ते तव्हां कई दफ़ा जेको आहे आबाद जा जेके मेंबर्स हुआ उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं ऐं इन ॻाल्हि जूं शिकायतूं कयूं त जॾहिं तव्हां कोई कमु कंदा हो त यकीनन उन में टेक्निकल फ्लॉज़ ज़रूरु अची वेंदा आहिनि।
नैब जो जेको एक्चुअल कमु हूंदो हुयो, मां सम्झां थो त पहिरियों 10 करोड़ खां मथे जी इंक्वायरी, उन खां पोइ वरी 50 करोड़ खां मथे जी इंक्वायरी, पर नैब हेठी सतह ताईं ऑफिसरनि खे एतिरो तंग करणु लॻी जो ऑफिसरनि फाइलुनि ते साइनूं करण खां बि इनकार करे छॾियो ऐं उनजो नतीजो इहो निकितो त असांजा डेवलपमेंट जा जेके कम हुआ उहे तमामु घणा मुतासिर थिया। अच्छा, हाणे जेके तरमीमूं थियूं आहिनि, इन तरमीम में अहिड़ी कहिड़ी शइ आहे जिते एतिराज़ कनि था? इन तरमीम में बिल्कुलु क्लियर इहो आहे त जेकॾहिं को ऑफिसर ग़लति केस ठाहे थो त उन ते दंड बि थींदो ऐं उनखे 5 साल, 1 साल खां 5 साल जी सज़ा बि थींदी। त इन में आख़िर ग़लति ॻाल्हि छा आहे त भई तव्हां कंहिंजे मथां केस ठाहियो था, हो सदर त ॾिसो न कमज़रफ़ी जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं सदर त तव्हांखे यादि आहे त उहो वज़ीर आज़म खां हलफ़ खणण में बि उन केतिरी ताख़ीर कई। अहिड़े तरीक़े सां कार्टून आहे न, ॾिसो सदर जो कमु हूंदो आहे गैर जानिबदार रहणु। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इहो आसिफ़ ज़रदारी जॾहिं सदर हुयो त नवाज़ शरीफ़ जे वज़ीर आज़म जो हलफ़ आसिफ़ ज़रदारी खणायो हुयो। अहिड़े तरीक़े सां वरी जॾहिं उन में तब्दीली थी त मुमनून हुसैन जेको आहे ॿिए वज़ीर आज़म खां सदर खयों, हिकिड़ो पीपल्स पार्टी जो, हिकिड़ो नून लीग जो, पर सदर जी इहा बाइंडिंग हूंदी आहे त उहो हलफ़ बरदारी तकलीफ़ बि करे, पर हिन सदर हर दफ़े जेको आहे उहो को न को बहानो बणाए, बीमारी जो बहानो बणाए ऐं हलफ़ खणण खां बि अवॉइड कयो। त हीअ त PTI जो कारकुन आहे। इन करे इन सदर खे मां सम्झां थो त इनखे सदर जी कुर्सी खे ॾिसणु घुरिजे आहे ऐं PTI जी मेंबरशिप खे न ॾिसणु घुरिजे आहे। हिन पंहिंजी PTI जी मेंबरशिप खे ॾिठो ऐं मुल्क जे आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ु मां सम्झां थो फ़ैसिलो कयो ऐं उहे इन फ़ैसिला कया आहिनि जेके, छो जो सदर खे सवाबदीद हासिलु हूंदी आहे, न त हिन सदर ख़िलाफ़ु बि आर्टिकल 6 लागू थियणु घुरिजे आहे, जेको असेंबली जे हवाले सां तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हुकूमत वजूद में अची रही त उन वक़्तु हिन कमु कयो ऐं असेंबली टोड़े छॾी। त हाणे मसइलो इहो आहे त हिन सदर ते असां छा था ॻाल्हाए सघूं, उन सां कोई फ़र्क़ु नथो पए, पर हिनखे मां सम्झां थो त इनखे कमज़रफ़ी चइबो आहे त हिकिड़ी उहो उहिदो जेको गैर जानिबदार, जॾहिं तव्हां कंहिं पार्टी जा भले तव्हां उहिदेदार हुजो पर उन उहिदे ते ईंदा आहियो त तव्हांखे गैर जानिबदारी जो मुज़ाहिरो प्रैक्टिकली करिणो पवंदो आहे। पर हिन मौजूदा सदर आरिफ़ अलवी, छो जो हीउ डेंटिस्ट आहे ऐं हिननि जी त हिस्ट्री तव्हां ॾिसो न त बहसियत सदर ही गवर्नर हाउस जो इस्तेमालु करे ऐं पंहिंजे पुट ऐं पंहिंजे ज़ाल जी NGOs खे जेको आहे उन्हनि जे लाइ चंदा जमा करे रहिया, त इहा हिननि जी मेंटेलिटी आहे। PTI जे तमामु अॻुवाननि जी मेंटेलिटी साॻी आहे। ऐं हाणे असां ॾिसूं था त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान छा थो फ़ैसिलो करे, फॉरेन फंडिंग केस खे जेको आहे इहो असां नथा चई सघूं, इहो हुननि जे हथ में आहे त उहो अॼु शाम ॾियनि या जेतिरा ॾींहं हुननि वठनि, त बहरहाल हिकिड़ो फ़ैसिलो महफ़ूज़ थी चुको आहे। ज़ाहिर आहे इहो जेतिरो जल्द अची वञे वधीक सही आहे त दुनिया खे ख़बर पए त इन फंडिंग जे पुठियां कहिड़ा कहिड़ा अलाकार हुआ ऐं उनखे कीअं इलेक्शन कमीशन कहिड़ी नज़र सां ॾिसी रही आहे, उनजे फ़ैसिले मां वाज़िह थींदो। असांजे चवण जो मक़सदु उहो इहो आहे त हीअ महांगाई जेतिरी बि वधे थी या वधी आहे, इन जो सहरो जेको आहे इमरान ख़ान ते आहे ऐं इमरान ख़ान खे इहो ॿार पंहिंजे कमनि ते खणणु घुरिजे। ॾिसो, इख़लाक़ी जुरत हुजे, इख़लाक़ी जुरत जो इंसान खे मुज़ाहिरो करणु घुरिजे ऐं हू चए त हा असांजे दौर में ही महांगाई वधी आहे, हीउ पेट्रोल बि असांजे दौर में वधियो आहे, हीउ डॉलर बि असांजे दौर में वधियो आहे ऐं उन जा जेके बि जवाज़ पेश करणु चाहे त उनखे कंहिं न रोकियो आहे। कंहिं बि हवाले सां फेवर करे पई, जहिड़े हवाले सां मिलगीर एहतजाज पिया कनि या जेको आहे लॉन्ग मार्च जूं ॻाल्हियूं बि कनि था, त कंहिं क़िस्म जो फ़ाइदो पहुचंदो इमरान ख़ान जे बयानीअ खे? ॾिसो, हू पंहिंजे पहिरें बयानीअ मां हाणे बाबर अवान साहब चवनि था त ॿीहर इक़्तिदार में अचणु वञे पियो इमरान ख़ान साहब, साज़िश थी आहे। इहे त ख़ैर हर कंहिं सियासी जमात जी ख़्वाहिश हूंदी आहे त उहो इक़्तिदार में अचे। हाणे मसइलो इहो आहे त सियासतदाननि वटि ख़बरूं न पई हुजी सघनि जमाली साहब, इहे बार बार ॻाल्हियूं उन सां इहो फीलिंग ईंदी आहे त हिननि खे बि इक़्तिदार जी हवस आहे न, ॿियो त कुझु बि कान्हे। वो पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग नून या मुस्लिम लीग जेको सॉरी जमियतुल इस्लाम आहे, उन ते असां छाजो जेको आहे उहो तनक़ीद था कयूं त तव्हांखे बि त हुकूमत जी लालच आहे न, तव्हांखे बि त कुर्सी जी लालच आहे, हर सियासी पार्टी खे यकीनन आहे, ऐवाननि जी लालच आहे, पर जेके हालात आहिनि उन्हनि ते त सवाल उथारींदासीं। जेकॾहिं फ़िक्र हुजे त ही इकोनॉमी जे मामले ते, जीअं मूंखे यादि आहे त पार्लियामेंट में आसिफ़ ज़रदारी, मूंखे यादि आहे शायदि शहबाज़ शरीफ़ बि इहो चयो त इकोनॉमिक एजेंडा ते असांखे गॾु हलणु घुरिजे। हुननि सजेशन ॾिनी बहसियत अपोज़िशन जी पार्टियुनि जे बि, पर नून लीग त रद्द कयो हिन जमाली साहब उन टाइम में, मग़रूर ऐं तकब्बुर मुखालिफ़त कई आहे न। मूंखे यादि आहे त हिननि ॿिन्ही इकोनॉमी एजेंडा ते जेको आहे इन्हनि खे पेशकश कई त अचो त गॾिजी इकोनॉमिक मुल्क खे जे इकोनॉमी जो एजेंडा ठाहियूं।
पर बदकिस्मती सां छो जो ही सोलो फ्लाइट जो आदी आहे, हिनखे कंहिं ॿिए जी ॻाल्हि सुठी न लॻंदी आहे, हिनखे को ॿियो चहिरो न वणंदो आहे। अच्छा, हिकु ॿी ॻाल्हि बि कनि पिया मौजूदा हुकूमत जे लाइ त जेकॾहिं हू इक़्तिदार में आई आहे त हुनखे पंहिंजा केसिस जेके आहिनि उहे ख़तमु करणा हुया। ऐं ॾिठो वञे त मौजूदा हुकूमत जीअं ई आई इक़्तिदार में त हुननि पंहिंजो ECL मां बि काफ़ी नाला जेके आहिनि कढाए छॾिया, जंहिंमें जेको आहे सुप्रीम कोर्ट जे पारां बि हिकु बयानु आयो हुयो त अहिड़ी कहिड़ी जल्दी हुई जो तव्हां अचण सां ई ECL मां नाला कढाए छॾिया। अच्छा, हाणे असां जेकॾहिं हलिया वञूं 88 जी दहाई में त मुस्लिम लीग पीपल्स पार्टी हिक ॿिए जे ख़िलाफ़ु 100 जी तइदाद में केस दाख़िल कराया आहिनि। असां चवंदा आहियूं त कंहिं बि हिकिड़े केस जी जेकॾहिं कंहिं ते केस तव्हां दाख़िल कयो था त उन केस खे पाया तकमील ताईं पहुचायो, उन जा प्रूफ ॾियो। ॾिसो, केस सिर्फ़ु कंहिंखे बदनाम करण जे लाइ न दर्ज कयो वञे। डिफेम करण हिते लाइ न हुजे। असांजी रिवायत इहा रही आहे त असां रुॻो कूड़ा सचा केस ठाहे ऐं कंहिं बि बदिले वठण जी नियत सां जेकॾहिं वाक़ई अवाम जो पैसो वियो आहे त मक़बूलियत खे धक रसाइण जी कोशिशि कंदा आहियूं, जेको असांजो माज़ी ॿुधाए थो सियासत में। अहिड़े तरीक़े सां बेनज़ीर भुट्टो साहिबा ते, ज़रदारी साहिब ते ऐं ॿिया जेके बि पीपल्स पार्टी जा मुख़्तलिफ़ अॻुवान PMLN जे दौर में मुक़दमा दर्ज थिया, वरी हुननि जी हुकूमत आई त हुननि जी दौर में मुक़दमा दर्ज थिया, वरी मुशर्रफ आयो त सभिनी जे ख़िलाफ़ु दर्ज थिया। अहिड़े तरीक़े सां इहो हिकिड़ो गेम ब्लेम असांजे मुल्क में सियासत जे दौरान हलंदो रहियो आहे। असां इहो चवंदा आहियूं त भई तव्हां कंहिं बि पार्टी जे अॻुवान हुजे या कारकुन हुजे, उन ते जॾहिं तव्हां केस दाख़िल कयो था, उन केस खे पाया तकमील ताईं पहुचाए उनखे सज़ा बि त ॾियारियो न। जॾहिं कोर्टुनि में इहे केस ईंदा आहिनि त पोइ प्रोसिक्यूशन ऐं हुकूमत भॼणु शुरू करे छॾींदी आहे, छो जो हिन वटि सबूत न हूंदा आहिनि, सिर्फ़ु ब्लेम गेम जे करे ई केस दाख़िल कया वेंदा आहिनि। ऐं तव्हांखे ख़ासि तौर ते सिंध जो माज़ी त इहो आहे त हज़ारे माण्हुनि ते, कंहिं ते मेंह चोरी जो केस त कंहिं ते चपल चोरी जो केस त कंहिं ते कुर्सी चोरी जो केस बि हिन सूबे में दर्ज थींदा रहिया आहिनि। हाणे ECL मां नाला कढण जी तव्हां ॻाल्हि कई त भई ECL में छो नालो हुजे? जेकॾहिं तव्हांखे कंहिंजी इन्वेस्टिगेशन करणी आहे त माण्हू अवेलेबल आहे, उन खां पुछो। हुनखे जेकॾहिं हिन मुल्क में सियासत करणी हूंदी त उहो ज़ाहिर आहे ॿाहिरि वेंदो, को उमिरे ते थो वञे, को हज ते थो वञे, को कंहिं ॿिए मुल्क में घुमण फिरण थो वञे। ॿियो बि इंकशाफ कनि पिया त मूं वञी न्यूट्रल्स खे सम्झायो त जेकॾहिं हुकूमत केराई वई त अॻिली हुकूमत न संभाले सघंदी मुल्क जा हालात। हाणे इहा ई ख़ुशफ़हमी आहे न। मसइलो इहो आहे त इमरान ख़ान खे अलाए कंहिं इहा ख़ुशफ़हमी छो छा हू एक्सपेक्ट पिया कनि त मुल्क जा हालात ख़राब थियण पिया वञनि जो हुकूमत संभाले न सघंदी या हिन में अहली न हुई? ॾिसो न, उन जो तव्हां शेख रशीद जो इंटरव्यू ॿुधो हूंदो, जंहिंमें हू पाण चए पियो त इमरान ख़ान मुआशी सुरंगूं विछाए छॾियूं। हाणे मुआशी सुरंगूं जेके विछियल आहिनि त उनखे सुरंगनि खे साफ़ु करण जे लाइ ज़ाहिर आहे थोरो टाइम लॻंदो। इहा इमरान खे ख़बर ई, छो जो हीउ विछाए रहियो हुयो ऐं हिनखे इहा ख़ुशफ़हमी त हिन खां सवाइ को पाकिस्तान खे हलाए नथो सघे न। मां चवां त हीउ बैक वक़्तु पाण खे इस्लाम जो ऐं पाकिस्तान जो को सभ खां वॾो लीडर ख़ुशकिस्मती या बदकिस्मती सां सम्झी वेठो आहे। हाणे हिकिड़ो माण्हू पंहिंजो इहो ज़हन ठाहे वेठो आहे त बसि मां ई आहियां लीडर हिन मुल्क में, बाक़ी कोई कान्हे। ऐं हिन जा जेके सोशल मीडिया जा इहे 10-20 हज़ार वर्कर आहिनि, उहे हिनखे सोशल मीडिया ते अहिड़ो पोर्ट्रेट जो पेश करे रहिया आहिनि जो ॼण हिन सभ खां हिन खां वॾो कोई ईमानदार कान्हे। ऐं तव्हांजे साम्हूं हाणे मलिक रियाज़ जी सां हिन जी ज़ाल जे थियल एग्रीमेंट जूं कॉपियूं मार्केट में अची चुकियूं आहिनि। हीरनि जूं अंगूठियुनि जूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं अची रहियूं आहिनि। कहिड़ी ॻाल्हि ते ईमानदार आहे? हिकिड़ी भेण जी 66 अरब रुपए जी मालिकियाणी आहे, ॿी भेण जी 42 अरब रुपए जी मालिकियाणी आहे, या पाण चवंदो आहे त मां मज़दूर जो पुटु हुउसि। हाणे मसइलो इहो आहे न त हिननि जे हर क़िस्म जे कोल ऐं फेल में फ़र्क़ु रहियो आहे। कंहिंजी हिमायत या जेके केसिस आहिनि कंहिंजे ख़िलाफ़ बि एटलीस्ट उनखे जेको बि केस दाख़िल कराए थो, हीअ उनजी ज़िमेदारी आहे त पोइ उनखे साबित करे। कंहिंजी सिर्फ़ु इज़त खे ख़राबु करण लाइ प्रोपेगेंडा करणु, कंहिंजी इज़त खे ख़राबु करण लाइ उन ते केस दाख़िल कराइणु, इहा उन सां नाइंसाफ़ी आहे। हाणे जेकॾहिं नैब जे ऑफिसरनि खे इन ॻाल्हि जो पाबंद थो बणायो वञे त भई तव्हां जनवन केस खां त नैब खे कान रोकियो वियो आहे न, फेब्रिकेटेड केस खे रोकण लाइ इहो तरमीम कई वई आहे। पहिरियों नैब जो कानून छा हो त कंहिं बि माण्हू खे नैब ॿधी छॾे, यानी इंक्वायरी इन्वेस्टिगेशन में बाद में थिए। हाणे इहो कहिड़ो इहा त सिधी सिधी इंसानी हुकूक जी ख़िलाफ़ वर्ज़ी ऐं आईने पाकिस्तान 1973 जी ख़िलाफ़ वर्ज़ी हुई। त तव्हां किथे कंहिंखे बि गिरफ़्तार करे छॾियो, हाणे उहो पाण साबित करे त करप्ट न आहे। इहो हिकिड़ो कानून हूंदो आहे। भई तव्हां उनजे मथां 100 एलिगेशन लॻायो था, तव्हां उन एलिगेशन खे साबित कयो।
ऐं पोइ हुनखे सज़ा ॾियारियो। हाँ। हिते त उल्टो कानून एहतिसाब वठण जो बि प्रॉपर मैकेनिज़्म। मुंहिंजी ज़ाती राय त इहा आहे त नैब हुजण ई न घुरिजे। जॾहिं चइनी मुल्कनि में एंटी करप्शन एहतिसाब मतलब अदालतूं चइनी मुल्कनि में एंटी करप्शन या पोइ एंटी करप्शन खे ख़तमु करे छॾियो। अच्छा ॾिसो जेतिरा वधीक तव्हां इदारा खोलींदा ओतिरी करप्शन में इज़ाफ़ो ई थींदो, घटि त कम थींदी आहे। नैब जे अचण खां पोइ भला करप्शन रुकिजी वई। जेकर इदारा आहिनि त उहे इंडिपेंडेंटली कम कनि। 22 साल इन नैब खे थी विया आहिनि। जेकॾहिं इहा नैब में एतिरी हिमत जुरत ताक़त हुजे हा त पोइ हिन मुल्क मां करप्शन ख़तमु थी वञे हा। नैब जे अचण खां पोइ त करप्शन वधी वई। त हाणे इदारा जेतिरा मुख़्तलिफ़ इन्वेस्टिगेशन जा तव्हां खोलींदा वेंदा ओतिरी करप्शन वधंदी वेंदी, छो जो उते को फ़रिश्ता थोरी वेठा आहिनि। उते बि IAS ऑफिसर वेठा आहिनि। उहो बि पंहिंजो उते धंधो हलाईंदा, पंहिंजो चूरनि विकिणींदा। त मसइलो इहो आहे त तव्हां जेके सूबनि में एंटी करप्शन आहिनि उन्हनि खे बाख्तियार बणायो। उन्हनि जा जेकॾहिं ऑफिसरनि ते तव्हांखे फ़ैथ न आहे त के बोर्ड्स ठाहे छॾियो, इंडिपेंडेंट बोर्ड, ऐं उनजी मॉनिटरिंग जो को सिस्टम रखी छॾियो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं वफ़ाक़ में FIA मौजूदु आहे त तव्हां FIA जे थ्रू जेके चाहियो उनजे ख़िलाफ़ केस ठाहियो जेको जेन्युइन केस हुजे। पर FIA लाइ बि त इलाही ॻाल्हियूं आहिनि त हू इंडिपेंडेंटली कम न कंदा आहिनि, देर लॻाईंदा आहिनि। उनखे बहितर कजे न, मसइलो इहो ई आहे। जेके इदारा आहिनि उनखे बहितर थियणु खपे त हू प्रॉपर्ली इन्वेस्टिगेट कनि, ख़राबियूं आहिनि त उन्हनि खे ईमानदारी सां कजे न। त असां इहो था चऊं त नवां इदारा खोल। मां त चवंदो न भला नैब जो खुलण त छा थियो। हू तव्हां अंदाज़ो लॻायो त 20 साल अॻु में घणी करप्शन हुई, अॼु घणी करप्शन आहे। 20 साल अॻु में वरी बि माण्हुनि में थोरो लिहाज़ मरवत हूंदी हुई। अच्छा हाणे त उन्हनि नैब जो वरी कानून छा हो त जेकॾहिं कंहिं करप्शन कई आहे त उनखां 30% या 25% वठी हुनखे माफ़ु करे छॾींदा। यानी 100 रुपए जी करप्शन थी आहे त 25-30 रुपया उहो अकाउंट में ॾेई छॾे, 70-75 रुपए माफ़ु थी वई त करप्ट माण्हुनि जा त हौसला वधी विया। त बसि ठीकु आहे, हाणे वधीक करप्शन कंदासीं, पोइ नैब जी हिकिड़ी परसेंटेज हूंदी उहा हुननि खे ॾेई छॾींदासीं। त इन सां त माण्हू करप्ट माण्हुनि जी हौसला अफ़ज़ाई थी। असां इहो चऊं था त चैलेंज करे सघंदा जीअं दावा कनि पिया, उहो त बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे त इदारनि खे इंडिपेंडेंट थी करे कमु करणु खपे। पर जीअं त हाणे नैब कानून में तरमीमूं थियूं आहिनि त PTI जो हिकु रिएक्शन साम्हूं पियो अचे। हू चवनि पिया त अदालतनि खे बि नोटिस वठणु खपे, पाण बि वञी करे अदालत में चैलेंज कंदा। छा कुझु करे सघंदा? भले अदालतनि में चैलेंज कनि। मुंहिंजो सुवाल उन्हनि खां इहो आहे त इहो नैब जो जेको कानून हुयो इहो पार्लियामेंट ठाहियो। ओके, पार्लियामेंट उनखे तरमीम कई आहे। त हाणे जेकॾहिं अदालत खे पार्लियामेंट जेके कानून खे उॾारणो आहे या उनजे ख़िलाफ़ु करिणो आहे त पोइ असल कानून खे बि उॾारे छॾनि न। पोइ नैब बि त पार्लियामेंट ठाही आहे न। पोइ इहा अदलिया जंहिंजे तहत कमु थी करे इनखे बि त पार्लियामेंट ई ठाहियो आहे न। सही। पोइ हीअ जेके ॿिया इदारा आईनी आहिनि उन्हनि सभिनी खे बि त पार्लियामेंट ठाहियो आहे न। त पोइ पार्लियामेंट जे सभिनी कमनि खे उॾारे छॾनि। अच्छा, हिकु ॿी बि ख़बर चर्चा करे पई। जेकॾहिं चइनी सूबनि में क़ाइमु एंटी करप्शन डिपार्टमेंट खे वधीक स्ट्रेंथन कयो वञे, इंडिपेंडेंसी ॾिनी वञे ऐं उनजी मॉनिटरिंग जो सुठो मसइलो ई त सॼो इहो आहे त सभु कमु थी सघे थो। इदारनि जी सुस्ती जो त जेकॾहिं नियत तव्हांजी सुठी आहे त मौजूदु मां सम्झां थो त एंटी करप्शन ऐं FIA में जेतिरा एक्सपर्ट्स वेठा आहिनि बहितर अंदाज़ में कमु करे सघनि था। मसइलो इहो आहे त उन्हनि वटि इंडिपेंडेंसी कान्हे, उन्हनि जो मॉनिटरिंग जो निज़ाम मुनासिबु न आहे ठहियलु। जेकॾहिं तव्हां एंटी करप्शन ऐं FIA में जेके ऑफिसर्स पोस्टेड थियनि उन्हनि खे इहो यकीन हुजे त पोस्टिंग जे टाइम यानी 2 साल 3 साल जेको बि उन्हनि जो पीरियड आहे, हूअं त 3 साल हूंदो आहे, त उन टाइम ताईं हिननि खे वरी डिस्टर्ब नथो करे सघिजे ऐं हुननि खे पूरी आज़ादी ॾिनी वञे त हू करप्शन जे ख़िलाफ़ु पंहिंजो कमु जारी रखनि। हिते उन महकमनि में पॉलिटिकल मदाख़लत जे करे यकीनन इन इदारनि में जेको असल कमु थियणु घुरिजे उहो नथो थी रहियो आहे। मूंखे यादि आहे त 95-96 जी आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। एंटी करप्शन जो ख़ौफ़ एतिरो हूंदो हुओ सरकारी महकमनि में जो हर ऑफिसर उन खां ख़ौफ़ज़दा थींदो हुयो, छो जो उन वक़्त में क्रेडिबल ऑफिसर लॻल हूंदा हुआ ऐं काफ़ी हद ताईं उनजो किरदारु मुअसरु हूंदो हुयो ऐं उन में पॉलिटिकल मदाख़लत हूंदी ज़रूरु हुई पर काफ़ी घटि हद ताईं हूंदी हुई। वक़्त जे हिसाब सां इन्हनि इदारनि में पॉलिटिकल मदाख़लत वधंदी वई ऐं माण्हुनि मां ख़ासि तौर ते नैब जी आऊं ॻाल्हि कयां त ख़ौफ़ ख़तमु थी वियो। ख़ौफ़ इन करे ख़तमु थी वियो जो उन्हनि खे ख़बर हुई त नैब जो कानून पाण चए थो त तव्हां जेतिरी करप्शन कई आहे उनजो 25-30% तव्हां जमा कराए पोइ तव्हां आज़ादु थी विया, यानी प्ली बार्गेनिंग जंहिंखे असां चवंदा हुआसीं। त हाणे जॾहिं तव्हांजो कानून ई माण्हुनि खां पैसा फुरणा, उहो बि चोरी जे पैसनि मां बि घटि हिसो वठिणो आहे, यानी चोर खे सज़ा न आहे ॾियणी, त पोइ फ़ाइदो करो अहिड़े कानून जो। रिकवरी छाजी करणी आहे? तव्हां त उनखे इबरत जो निशान बणायो, उन चोर खे या जंहिं ग़लति कमु कयो आहे उनखे इन क़िस्म जी सज़ा ॾियो त जीअं अॻिलनि खे नसीहत थिए ऐं को चोरी करण जो सोचे ई न। हिते त जॾहिं उहो ॾिसंदा प्ली बार्गेनिंग थी थिए त ॿिया जेके नंढा चोर आहिनि उहे चवंदा यार असां बि वरी चोरी करे छॾियूं त वरी प्ली बार्गेनिंग करे नैब। हाणे मां त काफ़ी हद ताईं वाक़िफ़ु आहियां ब्यूरोक्रेसी जे तरीक़ेकार खां, हू बाक़ाइदा नैब जे लाइ अलॻि सिस्टम रखंदा हुआ, अलॻि पैसा रखंदा हुआ
त जेकॾहिं नैब जो का ऑफिसर या का इंक्वायरी थी त हीअ पैसा वरी उन्हनि खे ॾेई छॾींदासीं। त हाणे माण्हुनि जो हौसलो एतिरो वधी वियो जेके जिन में पहिरियों ख़ौफ़ हूंदो हुयो। अच्छा, नैब खे ख़तम करण जे हवाले सां ही हुकूमत इन हक़ में आहे, छो त इहे ॻाल्हियूं तासुर त इन हुकूमत मां बि अचे पियो हुई नैब खे ख़तम करण जे मसलो इहो ई पर वरी जवाब अॻियां इहो पियो अचे त हू पंहिंजे केसिस जे करे हिकिड़ो हवा बणायो त पंहिंजे केसिस जे करे पोणा 4 साल पीटीआई जी हुकूमत रही त पोणा 4 साल में जेके बि जिन खे उहो ॾोहारी चवनि था या इल्ज़ाम लॻाइनि था करप्शन जो, पोइ उन्हनि खे साबित करना करप्शन। दुनिया में इन्वेस्टिगेशन जो तरीक़ेकार इहो आहे त कंहिंजे ख़िलाफ़ु जॾहिं कंप्लेन थींदी आहे त पहिरियों प्रॉपर उनजे ख़िलाफ़ु एविडेंस जमा कया वेंदा आहिनि। उन खां पोइ उनखे उन एविडेंस में उन खां काउंटर क्वेश्चन्स कया वेंदा आहिनि ऐं हू पंहिंजे एविडेंस खे मज़बूत बणाईंदा आहिनि। आख़िर में एफआईआर कटबी आहे, उन खां पोइ गिरफ़्तारी जो अमल हिते जो का उल्टो सिस्टम हो। हिते इंक्वायरी ऐं इन्वेस्टिगेशन जी स्टेज ते जंहिंखे चाहींदा बंदि कंदा आहियो, वीचारो महीना साल जो काई जेलनि में रहंदो हुयो। भई छो त हाणे जेकॾहिं चलो उहो केतिरा ई अहिड़ा केस आहिनि जिन में पोइ आख़िर हू बाइज़त वरी थिया अदालतुनि मां। हाणे उनजा जेके इहे साल हुया जंहिं उन्हनि जे फैमिलियुनि भुगतियो, जंहिं उनजे ख़ानदान ॿारनि भुगतियो, उनजी ज़िंदगी जा उहे साल केरु वापसि खणी ईंदो। हाणे जंहिंसां जेकॾहिं बाइज़त वरी थी वियो त इन जो मतिलबु त केस कूड़ो हुयो, पर उहो केस कूड़े थियण जी सज़ा नैब जे कहिड़े ऑफिसर खे मिली। ठीकु। अच्छा, सदर जे दस्तख़त न थियण सां जेको आहे छा असर पवंदो? उनसां कोई फ़र्क़ु पवंदो, उहो ऑटोमेटिक कानून बणिजी यानी बसि हिनखे असीं पास सम्झूं बिल खे। अच्छा, ठीकु आहे, यानी अमल दरामद हिन ते ईंदड़ ॾींहंनि में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे बिल्कुलु। अच्छा, ॿियो जेको आहे हिकु ख़बर आहे चर्चा करे पई त वफ़ाक़ी वज़ीर जेके खुरम दस्तगीर साहिबु आहिनि, उन्हनि हिकिड़ो बयानु ॾिनो आहे, यानी हिकु प्रोग्राम में वेही करे बयानु आई डोंट थिंक सो चवणु सही रहंदो, पर प्रोग्राम में वेही करे उन्हनि इहा ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिबु जेके आहिनि उहे इक़्तिदार में 15 साल रहण आया हुया ऐं जेकॾहिं उहे 15 यानी उनजो जेको गठजोड़ हुयो उहो 15 सालनि जो हुयो। त पहिरियों त इन ख़बर जी तस्दीक कजो, या जेकॾहिं तव्हां वटि इन हवाले सां ख़बर आहे त छा वाक़ई में इमरान ख़ान साहिबु 15 साल रहण आया हुया ऐं ईअं ख़बर पइजी सघिजे थी त जेको हुकूमत इक़्तिदार में अचे त हुनजो ऑलरेडी असांखे ख़बर हुजे त केतिरो टाइम जे लाइ इक़्तिदार में आई आहे, इन ते बि थोरी रोशनी विझो। ऐं इमरान ख़ान साहिबु जेको आहे खुरम दस्तगीर साहिब जी ॻाल्हि खे काफ़ी सीरियस वठी छॾियो आहे, छो त खुरम दस्तगीर साहिबु पाण बि चवनि था त उन्हनि जी इहा सीरियस मालूमात आहे, इहा उन्हनि लफ़्ज़ बि इस्तेमालु कयो। त जमाली साहिबु वाक़ई में इमरान ख़ान साहिबु 15 साल रहण आया हुया ऐं जीअं त वफ़ाक़ी वज़ीर इहो बि चयो त जेकॾहिं हू 15 साल रहे हा त असीं सभु डिस्क्वालीफाई थियूं हा। ॾिसो, इमरान ख़ान जो प्लान छा हो, उहो त काफ़ी अहिड़ा वफ़ाक़ी वज़ीर काफ़ी अहिड़ा हुआ जेके पंहिंजे वात सां ई चवंदा हुआ त असां 15 सालनि लाइ आया आहियूं। इहा का नई ॻाल्हि न आहे। हिते जेके वफ़ाक़ी वज़ीर साफ़िन सां उथंदा वेहंदा उहे ओपन चवंदा, इन में कोड़ो मसइलो कान्हे। उहो ज़ाहिर आहे ही फ़रिश्ता त हुया कान जो पंहिंजो प्लान ठाहे अचनि। मसइलो इहो हो त हिन जो प्लान छा हो। हिन जो प्लान सिंपल हुयो न, हिन जी मर्ज़ी जो पंहिंजी मर्ज़ी जा ई आर्मी चीफ लॻाए ऐं पंहिंजी मर्ज़ी जा ईवीएम मशीन कंप्यूटराइज़ जेको वोटिंग उनजे थ्रू कराए, उहो बि ख़तमु थी। ऐं मसइलो त हिनखे सभ खां वधीक जेको अफ़सोस आहे, हे छो जो उहो ज़ाहिर नथो करे, पर हिनखे सभ खां वॾो अफ़सोस त इहो ई आहे न त हुनजी कुर्सी खसिजी वई। हाणे ॾिसो, कुर्सियूं इन्हनि सभिनी जूं खसिजियूं आहिनि, जेके वेठा अॼु बि जेके वेठा आहिनि घणा घणा दफ़ा इन्हनि जूं कुर्सियूं खसिजी वियूं आहिनि। कॾहिं बि कंहिं पॉलिटिकल लीडर पाकिस्तान खे या फ़ौज खे इन तरीक़े सां इन्वॉल्व करण जी कोशिशि न कई आहे। हे पहिरियों लीडर आहे न पाकिस्तान जो। मां सम्झां थो त पाकिस्तान जी बदकिस्मती आहे जो अहिड़ा माण्हू पॉलिटिकल लीडर्स आहिनि जेके क़ौमी इदारनि खे इन हद ताईं इन्वॉल्व करे रहिया आहिनि। ऐं असां शुरू खां चवंदा हुआसीं त भई फ़ौज जो कमु सियासत करणु न आहे, फ़ौज बार-बार पाण बि चवंदी पई अचे दिफ़ा करणु आहे। ऐं उहो जॾहिं हू पंहिंजी दिफ़ा ते पंहिंजी पूरी तवनाई सर्फ कंदी त बहितर अंदाज़ में पाकिस्तान जूं सरहदूं महफ़ूज़ थी सघंदियूं, टेररिज़म खे ख़तमु करण में मदद थी सघंदी। ही बदकिस्मती आहे जो उन्हनि खे घड़ी घड़ी जेको आहे सियासत में विकोड़ण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हर तक़रीर में, हर ट्वीट में, हर ॻाल्हि में। ऐं हिननि जा वरी जेके चमचा वर्कर अथनि उहे बार बार डायरेक्ट आर्मी खे हिट करे रहिया आहिनि। भई आर्मी जो DG ISPR तव्हांखे चई रहियो आहे त असांजो सियासत सां वास्तो न आहे। भला हुन कहिड़ो ग़लति कमु चयो त चओ बाबा असां न्यूट्रल आहियूं, असांजो सियासत सां वास्तो न आहे। इन में त सॼी क़ौम खे उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश करणु घुरिजे त भई ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी, तव्हां सियासत खां लाताल्लुक़ी जो ऐलान करे छॾियो। असांजा जेके सियासी इदारा आहिनि पाण में एतिरो गट्स पैदा कनि जो पाण जी सियासी मामलनि में पाण हिक ॿिए सां निपटनि ऐं आवाम वटि वञनि। बहितर फ़ैसिलो त आवाम खे करिणो आहे, पर ही ॼाणी वाणी उनखे इंगेज करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। छो जो चवंदा आहिनि त को कम ज़र्फ़ माण्हू खे जॾहिं को मुक़ाबले न मिले त पंहिंजे कंहिं वॾे खे ललकारे त शायदि हुनजी का अहमियत जो अंदाज़ो थी वञे। त हाणे इमरान ख़ान जी उहा हालत थी वई आहे जो हुनखे निंड में बि जेको आहे इहो नज़र थो अचे त हीउ न्यूट्रल छो थिया आहिनि। छो जो हुनखे ख़बर आहे त हिनखे हुकूमत ॾियण वारा उहे हुया, हिनखे सियासी तरबियत करण वारा उहे हुआ,
हिन खे न कुर्सी ताईं पहुचाइण वारा हुआ, उन खां पोइ हुनजी हुकूमत छा कराइण वारा खुरम हुआ। दस्तगीर साहब वांगुरु का हिननि वटि बि सीरियस क़िस्म जी मालूमात आहे कि ही जेके आहिनि ही ॿीहर इक़्तिदार में अचण वारा आहिनि? ॾिसो, इहो फ़ैसिलो त आवाम खे करिणो आहे न। जॾहिं इलेक्शन थींदी त जेकॾहिं आवाम चाहींदो इमरान ख़ान खे त भले अची वञे, कंहिंखे एतिराज़ आहे। अच्छा, पर चोर दरवाज़े खां चढ़ण जी कोशिशि न कनि, जीअं न पहिरियों कई ऐं हिनखे सिलेक्ट करे हिते आंदो वियो ऐं कहिड़े तरीक़े सां इलेक्शन नतीजा चेंज थिया उहो पाकिस्तान जे बचे खे ख़बर आहे। असां त साफ़ी आहियूं, असांजे त साम्हूं काफ़ी शयूं थियूं आहिनि। हाणे बि वरी त मकानी हाणे चूंडूं चवंदा थियनि न पियूं। त अवामी मक़बूलियत सां अचे, अवाम में पंहिंजो टेम्पो ठाहे अचे, अवाम में पंहिंजी इज़त ठाहे अचे, असांखे त कोई एतिराज़ी कान्हे। अवाम जंहिंखे चाहे वोट ॾे, हुकूमत करणु उनजो हक़ आहे। ठीकु। अच्छा, प्रोग्राम में जेको आहे हाणे असीं अचूं था, जेको मेन मसइलो आहे अवाम जे दिलि वारी ॻाल्हि कयूं पिया। जमाली साहब, महांगाई अवां कंटिन्यूसली असांखे चवंदा आया आहियो, ॾसींदा आहियो त महांगाई जेका बि हुकूमत अचे त वधंदी वधंदी। सो ही IMF सां जेके पोयां टेक्निकलिटीज़ आहिनि, IMF जो प्रोग्राम बहाल थियणु, या जीअं हाणे नाणे वारे वज़ीर ही सैलरीज़ वधाइण वारी ॻाल्हि कई त IMF सां हिन जो को तालुक़ु न आहे। छा इन मां इहो असीं तासुर वठूं त यानी वाक़ई में पघारूं वधाइण जे हवाले सां नाणे वारे वज़ीर ते बि को प्रेशर पियो आहे अवाम जो? न, पघारूं वधण लाइ बि उहो हिननि जो प्रपकिंड आहे त को IMF जो उन में रोल आहे। मां नथो सम्झां त पघारूं वधाइण में कॾहिं बि उन्हनि जो रोल रहियो। हा, पघारूं वधण सां ज़ाहिर आहे तव्हांजे बजट ते फ़र्क़ु त पए थो। अच्छा, हाणे तव्हांखे आहिनि बेसिकली ख़र्च घटाइणा। ॾिसो, इन जा 100 रस्ता आहिनि। उहो ई मसइलो चलो, आहे इंपोर्टेड आइटम्स ते बि का त बैन हुकूमत लॻाए छॾियो आहे। जेकॾहिं तवानाई जे हवाले सां संजीदा फ़ैसिलो हुजे वरितो ऐं मुल्क खे त तरक़ी सवेर ॾियण मार्केट्स बंदि में कयूं। सभ खां अॻु में हूंदो आहे त हुकुमरान पाण क़ुर्बानी ॾिए, उन खां पोइ आवाम खां क़ुर्बानी घुरे। हाणे पाण क़ुर्बानियूं कहिड़ी सूरत में ॾेई सघनि था? तमामु सवलो कमु आहे। वज़ीर आज़म साहब सॼी राति ऑफिस में वेहण क़ुर्बानी न चइबो आहे। अच्छा, भॼण डुकण खे क़ुर्बानी न चइबो आहे। क़ुर्बानी हुनखे चइबो आहे त जेतिरा वज़ीर, मुशीर, स्पेशल असिस्टेंट, कामूरा आहिनि, इन्हनि सभिनी खां सरकारी घर, सरकारी गाॾियूं, इन्हनि जा पेट्रोल, इन्हनि जा बिजलियुनि जा बिल, इन्हनि खां सभु विड्रॉ कया वञनि त अरबे रुपया तव्हांखे ऑटोमेटिक बचंदा। अच्छा, तव्हां जेकॾहिं उहे पैसनि जो हिकिड़ो जेको बि उन्हनि जो परसेंटेज ठहे थो अलाउंस जे सूरत में, चाहे उहो बिजली जो अलाउंस हुजे, चाहे उहो रेंट जी सूरत में घर जो अलाउंस हुजे, उहो उन्हनि खे भले ॾियो, असांखे कोई एतिराज़ कान्हे। पर इहे जेके इज़ाफ़ी ख़र्चा आहिनि, इहे ई तव्हां जेकॾहिं इन्हनि जो हिसाबु लॻाईंदा त हीअ अरबे रुपया हर सूबे जे बजट में हिन क़िस्म जा रखियल हूंदा आहिनि। त इहे क़ुर्बानियूं अॻु में हुकुमराननि खे ॾियणु घुरिजनि, उन्हनि जे वज़ीरनि खे ॾियणु घुरिजनि, उन्हनि जे सभु जेके बि कामूरा आहिनि उन्हनि खे ॾियणु घुरिजनि। उन खां पोइ यकीनन आवाम जेसिताणी उन्हनि सां गॾु हाणे ईंदड़ ॾींहंनि में असीं महांगाई जी हिन में केतिरो एक्सपेक्ट कयूं था, या केतिरी जेको आहे महांगाई थियण वारी आहे, पेट्रोल बि वधण वारो आहे, छा थियण वारो आहे ईंदड़ ॾींहंनि में, केतिरी बुराई असीं एक्सपेक्ट कयूं? ऐं ॿिए तरफ़ जेको आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब कुझु ऐलान कया आहिनि त हिकु त हुननि इहा ॻाल्हि कई त जेको आहे कराची में यूटिलिटी स्टोर्स जी तादाद खे 2 हफ़्तनि में वधायो वञे। त जमाली साहब, छा इहो पॉसिबल हूंदो? नए माली साल जे लाइ हुननि ॻाल्हि कई। ऐं ॿियो जेको आहे 5 खाधे पीते जी शयुनि ते हुननि सब्सिडी ॾियण जो बि जी जेका जो हुकुम ॾिनो आहे। ऐं इन्हनि चयो आहे त अटो, घी, कुकिंग ऑयल, दाल चांवर ऐं खंडु घटि अघ ते फ़राहम कई वेंदी नए माली साल में। ॾिसो, इहो यूटिलिटी स्टोर्स पहिरियों त ॿुधाए वधी सघंदा, ख़ासि करके हुननि कराची जो नालो वरितो। ॻाल्हि कई आहे वज़ीर आज़म साहब, त ख़ैर उहो पॉसिबिलिटी न आहे जो 2 हफ़्तनि में यूटिलिटी स्टोर वधनि, छो जो हुनजो प्रोसीजर जेको आहे उहो सरकारी पैसा आहिनि त हिन जो हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं रेंट आउट बि कंहिंखां वठंदा जॻह त उनजो बि हिकिड़ो प्रोसीजर आहे, उन में टाइम लॻंदो, वरी उहो ठहंदो, वरी उन में बहरहाल ठीकु आहे। वज़ीर आज़म साहब जोश में जज़्बात में चए थो त आवाम खे ज़ाहिर आहे उहो टेंशन में हूंदो त उन सोचो आवाम खे को फ़ौरन रिलीफ ॾियण जी ॻाल्हि कयां। बाक़ी जेके ऑलरेडी यूटिलिटी स्टोर्स आहिनि, जेकॾहिं उन ते शयूं सस्तियूं करे छॾनि त इहा सुठी ॻाल्हि आहे त आम माण्हू वीचारो भले लाइन में ई बीहे पर कोशिशि करे जेको आहे वठंदो। पर उते बि वरी जेके माफ़ियाज़ आहिनि, दुकानुनि जूं माफ़िया जेके पंहिंजा माण्हू बीहारे वरी उहो परचेसिंग कंदा आहिनि। बेसिकली ट्रांसपेरेंसी जी ज़रूरत आहे त जेकॾहिं शनाख़्ती कार्ड जे मुताबिक़ ग़रीबनि खे यूटिलिटी स्टोर तां जेकॾहिं सस्तो सामान मिले त इहो बहितरु आहे। इन जी असां मुखालफ़त कान था कयूं। ऐं इन जो जेकॾहिं नेटवर्क 2 हफ़्तनि में न त चलो 2 महीननि में वधाए छॾनि, जेकॾहिं नेटवर्क वधाइनि था त इन खे आम माण्हू खे बहरहाल थोरो घणो। त जमाली साहब, एतिरी दिलि ख़ुशि कबी आहे त 2 हफ़्तनि में जेका यूटिलिटी स्टोर्स जेके आहिनि उहे ठाहिया वञनि? जंहिंजी पॉसिबिलिटी न आहे उन ते असां छा ॻाल्हायूं? वज़ीर आज़म साहब आहे झंग जो शींहुं आहे, जेको चई छॾे ऑन ग्राउंड जेकॾहिं असां रियलिटी जी ॻाल्हि कयूं त उहो पॉसिबिलिटी। पेट्रोल जे लाइ बि खोखलो बयान ॾेई छॾनि त पेट्रोल बि जेको आहे सस्तो थियण वारो आहे। यानी जमाली साहब, सो इहा ख़बर में जेको आहे सचाई आहे त पेट्रोल वाक़ई में हाणे केतिरनि ॾींहंनि में महांगो थियण वञे पियो? चौथी भेरी ॾिसो, चोथों दफ़ो इम्कान त ज़ाहिर ऑलरेडी थी चुका आहिनि। 3 जून खां अॻु में जेको आहे हिननि खे 20-25 रुपया वधाइणा आहिनि एज़ पर एग्रीमेंट। पर हाणे छो जो इंटरनेशनल मार्केट में $8-10 घटि थियो आहे
त मां परफेक्ट त नथो चई सघां, पर अवाम जी इहा ख़ुशकिस्मती हूंदी जो वरी इहो रेट अप न करे हिते ई रहे त पोइ शायदि गवर्नमेंट खे न वधाइणो पए। पर जेको IMF सां एग्रीमेंट आहे उनजे मुताबिक़ 287 रुपया हिननि खे पेट्रोल लीटर करिणो ई करिणो आहे। अच्छा हाणे लक बि हूंदी आहे कॾहिं कॾहिं कंहिं इंसान जी या 27 ग़ैबी रुपया मदद जंहिंखे चइजे त उहो IMF जा अच्छा घटि कहिड़ी सूरत में को अहिड़ी सिचुएशन क्रिएट थी सघे थी? $8 पर बैरल ते इंटरनेशनल मार्केट में फ्यूल घटि थियो आहे त उनजो बेनिफिट असांखे ॾियणु घुरिजे हिननि खे। जॾहिं वधाइनि था त घटि बि करणु घुरिजे, बिल्कुलु प्लीज़, पर छो जो for God's बैकलॉग sake। हिननि जो 4 महीने जो बाक़ी हुयो त शायदि इन चक्कर में घटि न करे रहिया आहिनि। पर ॾिसो हर सूरत में महांगाई बि वधंदी अच्छा ऐं इहे सभु शयूं इंक्रीज़ कंदियूं। इन जो जीअं मूं तरीक़ो चयो त जेके असांजा गैर तरक़ियाती ख़र्च आहिनि, जेके पघारुनि जे मुक़ाबले जा ई तव्हां जेकॾहिं हिननि जा उहो ॾिसंदा, बंगलनि जा ख़र्च, उन्हनि जा वरी मुलाज़िम, वरी उन्हनि जा ड्राइवर, उन्हनि जा नौकर, उन्हनि जा बावर्ची, उन्हनि जा माली, उन्हनि जा गनमैन, इन्हनि सभिनी जो जेकॾहिं तव्हां ख़र्च ॾिसंदव त तव्हांजे बजट जे बराबरि गैर तरक़ियाती बजट अञा वॾो हूंदो आहे। अच्छा आख़िरी ख़बर शामिल कंदा हलूं था असांखे इन्हनि ख़र्चनि खे घटि करण जो प्लान ठाहिणु घुरिजे। हुकूमत जो कमु हूंदो आहे त सुठियूं पॉलिसियूं ॾेई करे जेके गैर तरक़ियाती ख़र्च आहिनि उन्हनि खे जेतिरो घटाए सघे थो, असां इहो नथा चऊं त बंदि करे छॾनि, नामुमकिन आहे, पर जेतिरो घटि थी सघे थो उहो कनि। छो जो हिन वक़्तु मुल्क जेको आहे हिकिड़े बुरान में आहे। हा जेकॾहिं इहे बुरान मां निकिरी वञे, हालात सही थी वञनि त पोइ तव्हांखे शाही ख़र्च करणा आहिनि त भले कयो। हिन वक़्तु माण्हुनि खे अफ़सोस इन करे थींदो आहे जो हुकुमराननि जा ख़र्च वधंदा पिया वञनि ऐं आम माण्हू खे उहो उन्हनि जो बर्डन त अल्टीमेटली आम माण्हू खे ते पए थो न। त उहो टैक्स जेको आहे उनजी कलेक्शन लाइ अॼुकल्ह FBI डंडो खणी बीठी आहे सभिनी माण्हुनि जे पुठियां, त हाणे उन्हनि खे वधि खां वधि टैक्स जमा बिल्कुलु जमाली साहब, इहा तव्हां आवाम जे दिलि वारी ॻाल्हि कई त आवाम जा जेके ख़र्चा आहिनि नाज़रीन उहे ॾींहं ब ॾींहं वधंदा पिया वञनि। जॾहिं त असीं पंहिंजा हुकुमरान ॾिसूं या जेके बि सियासी पार्टी सां तालुक़ु रखनि पिया, वरी लग्जरियस क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारनि पिया जेका सभिनी जे साम्हूं आहे। ऐं जीअं जमाली साहब चवनि था त हुननि जे गार्ड्स जा या ॿिया जेके बि हुननि हेठां कमु कनि था उन्हनि जा जेकॾहिं असीं ख़र्चा मिलायूं, जेकर उहे 90 हुजनि त उन सां को फ़र्क़ु न पियो पवे, एटलीस्ट उहे आवाम जे बराबरि त थी वेंदा। सो बहरहाल जीअं त जमाली साहब अव्हांखे ॿुधायो प्रोग्राम में ख़बर ॾिनी त ईंदड़ ॾींहंनि में हिकु दफ़ो ॿीहर 30 त न पर चोथों भेरो जेको आहे पेट्रोल वधण जो इम्कान आहे, यानी अञा महांगो दौर जेको आहे ईंदो। सो बहरहाल पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं नाउमीद थियण जी ज़रूरत न आहे। अलाह साईं खां दुआ असीं ज़रूरु करे था सघूं, पर सूरत हाल जेको आहे सभिनी जे आॾो आहे। मुल्क जी जेकी मईशत आहे तव्हांजे आॾो आहे, महांगाई जेको आहे उनजी हालत जेको आहे उहा बि अव्हांजे आॾो आहे। सो सुठे जी उमेद ख़ैर असीं कयूं बि त कहिड़े हुन सां, पर बहरहाल मां अव्हांखे वरी बि चवंदसि त नाउमीद थियण जी का ज़रूरत न आहे। अलाह साईं खां दुआ कजे त असांजे मुल्क जा हालात जल्द खां जल्द बहितर थियनि। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।